बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 17 पढ़ंदासीं सिंधी ॿिए क्लास मां, जंहिंजो उनवान आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। पहिरें हिन सबक़ खे हिजे ऐं पोइ रवां पढ़ंदासीं। चैनल ते जेकॾहिं तव्हां नवां आहियो त गुज़ारिश आहे तव्हांखे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 17 सीन ज़बर स बे ज़बर बै काफ़ पेश अको। सबक़ सीन ते ज़बर सत रे हे वा नून पेश रू 17। सबक़ 17 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। शीन अलफ शाह पेश हो शाह। एन बे ज़बर अब दाल लाम पेश दुल लाम ज़बर ल तो ये ज़र तीफ़ पेश फ लतीफ़। भे ज़र भेटे अलफ टाम दो ये ज़री भिटाई। रे है ज़बर रह मीम ज़बर मैं ते लाम पेश तुल लाम खड़ा ला है ज़र हे रहमतुल्लाह। एन ज़बर ए लाम ये ज़बर ल है ज़र हे अलैह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो हिक वॾो सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। शीन अलफ शाह पेश शाह। एन बे ज़बर अब दाल लाम पेश दुल लाम ज़बर ल तो ये ज़र तीफ़ पेश फ अब्दुल लतीफ़। भे ज़र भेटे अलफ टाम दो ये ज़री भिटाई। रे है ज़बर रह यानी रहमतुल्लाह अलैह। सीन नून ज़र सिंध धाल ज़बर द सिंध। जिम वाजो जो हे ज़र हिक्का पेश को हिक। वा ज़बर वॾे वाॾो वॾो। सदवा पेश सूफ़ ये ज़र फ़ी सूफ़ी। बे पेश ब ज़े ज़र ज़े रे ज़बर र गाफ़ पेश गो बुज़ुर्ग। हमदो दो ज़रे ऐं शीन अलफ शाह ऐं ज़र ए रे पेश रो शाइर। थये ज़र थी शाइर थी। गाफ़ पेश गो ज़ाल ज़र ज़े रे ज़र रे ये वायो गुज़रियो। अलफ मद आ है ये हे आहे। सिंध जा माण्हू खेसि शाइरनि जो सरताज सॾींदा आहिनि। सीन नून ज़र से धाल ज़बर ध सिंध। जीम अलफ जा जा मीम अलफ मां अणे हेवा पेशणू माण्हू। खये खे सीन ज़र से खेसि। शीन अलफ शाह ऐं ज़र ए रे ज़बर रे नून ज़र ने शाइरनि। जीम वाजो जो सीन रे ज़बर सर ते अलफ ता जिम पेश जो सरताज। सीन ज़बर स डे ये नून ज़र डी दाल अलफ दा सॾींदा। अलफ मद आ हे ज़र हे नून ज़र ने आहिनि। शाह साहिब खे शाह भिटाई ऐं भिटाई घोट बि सॾींदा आहिनि। शीन अलफ शाह पेश शाह। सद अलफ साह है ज़र हे बे ज़बर ब साहिब। खये खे शीन अलफ शाह पेश शाह। बे ज़र भेटे अलफ टाम दो ये ज़री भिटाई। हमदो दो ज़रई ऐं बे ज़र भेटे अलफ टाम दो ये ज़री भिटाई। घेवा घोटे पेश टू घोट भिटाई घोट। बे ज़र बे सीन ज़बर स डे ये नून ज़र डी दाल अलफ दा सॾींदा। अलफ मद आ हे ज़र हे नून ज़र ने आहिनि। शाह साहिब जे पीउ जो नालो शाह हबीब हो। शीन अलफ शाह पेश शाह। सद अलफ साह है ज़र हिबे ज़बर ब साहिब। जिम ये जे पये ज़र पी हमदो पेश पीउ। जिम वाजो पीउ जो नून अलफ नालाम वालो नालो। शीन अलफ शाह पेश शाह। है ज़बर है बये ज़र बी बे पेश ब हबीब हेवा हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नंढपिण खां ॾाढो नेक ऐं सुलक्षणो हो। शीन अलफ शाह पेश शाह। एन बे ज़बर अब दाल लाम पेश दुल लाम ज़बर ल तो ये ज़र तीफ़ पेश फ अब्दुल लतीफ़। बे ज़र भेटे अलफ टाम दो ये ज़री भिटाई। नून नून ज़बर न ढाए ज़र ढे पे ज़र पेणे ज़बर न नंढपिण। खे अलफ नून खां डे अलफ डा ढाए वाढो ॾाढो। नूनी ने काफ़ पेश को नेक। हमदो दो ज़रई ऐं सीन पे सुल लाम ज़बर ल छे ज़र छेणे वाणो सुलक्षणो हेवा हो।
हू घणो वक़्तु फ़क़ीरनि आलिमनि ऐं रागिनि जी सोहबत में गुज़ारींदो हो। हेवा पेश हू गे ज़बर घेरणे वा पेशणु घणु वा काव ज़बर वक़्त पिश्त वक़्त फे ज़बर फ काफ़ी ज़र की रे ज़बर र नून ज़र ने फ़क़ीरनि ऐन अलफ आ लाम ज़र ले मीम ज़बर म नून ज़र ने आलिमनि हमदो दो ज़र ऐं रे अलफ रा गे ज़र की ये पेश यू नून ज़र ने रागियों जीमी ज़र जी सात पेश सो है ज़बर है बे ज़बर ब ते ज़बर त सोहबत मीम दो ज़र में गौफ पेश गो ज़ाल लफ्ज़ा रये नून ज़र री दालवा दो गुज़ारींदो हेवा हो। शाह साहिब धणी सगोरे जी इबादत हिक भिट ते वञी कंदो हो। शीन अलफ शाह पेश शाह सादा अलफ साहिद रे बे पेश बो साहिब धाल ज़बर धरणी ज़रणी धरणी सीन ज़बर सगेवा गोरये रे सगोरे जिमी ज़र जी सगोरे जी एन ज़र ए बे अलफ बा दाल ज़बर द ते पिश्त इबादत हे ज़र हिक्का ज़बर क हिक भे ज़र भिट्टे ज़बर ट भिट्ट तये ते भिट्ट ते वा ज़बर वञी ज़र जी वञी काफ नून ज़बर कन दाल वा दो कंदो हेवा हो कंदो हो। उन भिट वारो ॻोठ अॼु संदसि नाले पुठियां भिट शाह सॾिजे थो। अलफ पेश नून ज़बर न उन भे ज़र भिट पेशट भिट वालफ वारे वारो वारो ॻेवा ॻोठे पेशट ॻोठ अलफ ज़बर अॼु पेश अॼु अॼु सीन नून ज़बर सन दाल ज़बर द सीन ज़र से संदसे नून अलफ ना लामिए ले नाले पे पेश पुठे ज़र ठे ये अलफ नून या पुठियां भे ज़र भिटे पेश भिट शीन अलफ शाह पेश शाह सीन ज़बर सॾे ज़र ॾिजी मिए जे सॾिजे थेवा थो। शाह साईं जी शाइरीअ जे किताब जो नालो शाह जो रिसालो आहे। शीन अलफ शाह पेश शाह सीन अलफ सा हमदो ये नून ज़रई हमदो ज़बर है साईं जीमिए जे साईं जे शीन अलफ शाह एन ज़र ए रये ज़र री हमदो ज़बर है शायरीअ जीमिए जे शायरीअ जे काब ज़र केत अलफ ता बे पेश बो किताब जिमा जो नून अलफ नालाम वालो नालो शीन अलफ शाह हे ज़बर है शाह जिमा जो रे ज़र रे सीन अलफ सा लाम वालो रिसालो अलफ मद आहे ये आहे। शाह साईं पंहिंजे कलाम में सिंध सां गॾु सॼी दुनिया जे सुकार लाइ दुआ कई आहे। शीन अलफ शाह पेश शाह सीन अलफ सा अमदो ये नून ज़रई अमदो ज़बर है साईं पे नून ज़बर पह नून ज़र हैं जीमिए जे पंहिंजे काव ज़बर कलाम अलफ ला मीम ज़बर में कलाम मीम दो ज़र में सीन नून ज़र सिंध दाल ज़बर द सिंध सीन अलफ नून सा सिंध सा गाव ज़बर गॾे पेश दो गॾ सीन ज़बर स ये ज़र जी सजी दाल पेश दो नून ज़र ने ये अलफ या दुनिया जीमिए जे दुनिया जे सीन पे सुकाफ अलफ कार ज़बर र सुकार लाम अलफ लाम दो ज़रे लाए दाल पेश दो एन अलफ आ दुआ काव ज़बर कैम दो ये ज़री कई अलफ मद आहे ये आहे। शाह साहिब शेर सफ़र जो कोडियो हो। शीन अलफ शाह पेश शाह साद अलफ साहिद रे बे पेश बो साहिब सीनिए शेर ज़बर र शेर सीन ज़बर सफ़े ज़बर फेरे ज़बर र सफ़र शेर सफ़र जीमवा जो काफ़ा कोडे ज़रे ॾे ये वायो कोडियो हेवा हो। हिन सिंध हिंद जे केतरनि मागनि ऐं शहरनि जो सफ़र कयो। हे ज़रे हे नून ज़बर न हिन सीन नून ज़रे सिंध दाल ज़बर द सिंध हे नून ज़रे हिंद दाल ज़बर द हिंद जिमिए जे काफ़ी केते ज़रे तेरे ज़बर र नून ज़रे ने केतरनि मीम अलफ मा गे ज़बर ग नून ज़रे ने मागने हमदो दो ज़रे ऐं शीन हे ज़बर शह रे ज़बर र नून ज़रे ने शहरनि जिमवा जो सीन ज़बर स फे ज़बर फ रे पेशरो सफ़र काव ज़बर कई ये वायो कयो।
शाह साहिब राग खे पसंदि कंदो हो। शीन लफ़्ज़ शाह पेश शाह सादा लफ़्ज़ साहिब रे बे पेश बो साहिब रे लफ़्ज़ राग ये ज़बर ग राग खये खे राग खे पे ज़बर प सीन नून ज़बर स दाल पेश दो पसंद काफ नून ज़बर कन दाल वादो कंदो हेवा हो कंदो हो। शाह जा फ़कीर तंबूरे ते राग ॻाईंदा आहिनि। शीन लफ़्ज़ शाह हे ज़बर है शाह जीम लफ़्ज़ जा शाह जा फे ज़बर फ काफ़ी रे कीर ज़बर रे फ़कीर ते नून ज़बर त बेवा पेश बू रये रे तंबूरे तये ते तंबूरे ते रे लफ़ राग गे पेश गो राग गे लफ़ गा अमदो ये नून ज़रे ई दाल लफ़ दा ॻाईंदा अलफ़ मदवा हे ज़रे हे नून ज़रे ने आहिनि। शाह साहिब 63 वरहनि जी ॼमार में सन 1752 ईस्वीअ में वफ़ात कई। शीन लफ़्ज़ शाह पेश शाह सादा लफ़्ज़ साहिब रे बे पेश बो साहिब 63 वारे ज़बर वर हिये ज़रे हे नून ज़रे ने वरहनि जिमे ज़रे जी वरहनि जी जे ज़बर ज मीम लफ़्ज़ मारे ज़बर रे ॼमार मीम दो ज़रे में ॼमार में सीन ज़बर स नून पेश नो सन 1752 ईस्वीअ में वा ज़बर व फ़िल फ़ात पेश तो वफ़ात का ज़बर क अमदो ये ज़री कई। शाह साहिब जी क़बर जे मथां सिंध जे हाकिम ग़ुलाम शाह कल्होड़े हिक आलीशान मक़बरो अॾायो। शीन लफ़्ज़ शाह पेश शाह सादा लफ़्ज़ साहिब रे बे ज़बर ब साहिब जीमे ज़रे जी का ज़बर क बे ज़बर ब रे ज़बर र क़बर जीमे जे क़बर जे मीम ज़बर मथे अलफ़ नून था मथां सीन नून ज़रे सिंध दाल ज़बर ध सिंध जीमे जे सिंध जे है लफ़ हा का ज़रे के मीम पेश मो हाकिम गन पेश ग़ुलाम लफ़्ज़ ला मीम पेश मो ग़ुलाम शीन लफ़्ज़ शाह पेश शाह ग़ुलाम शाह काफ लाम ज़बर कल हेवा होड़े ये रे कल होड़े हे ज़रे हिक्का पेश को हिक्को ऐन लफ़्ज़ आलाम ये ज़रे ली शीन लफ़्ज़ शाह नून पेश नो आली शान मीम का ज़बर मक बे ज़बर बर रे वारो मक़बरो अलफ़ ज़बर अॾे अलफ़ ॾा ये वायो अॾायो। हर साल शाह साहिब जे वफ़ात वारे तारीख़ 14 सफ़र ते वॾो मेलो लॻंदो आहे। हे ज़बर हर पेश हर सीन लफ़्ज़ सालाम पेश साल शीन लफ़्ज़ शाह पेश शाह सादा लफ़्ज़ साहिब रे बे पेश बो साहिब जीमे जे साहिब जे वा ज़बर व फ़िल फ़ात ज़बर त वफ़ात वा लफ़्ज़ वारे ये रे वारे ते लफ़्ज़ तारे ये री ख़ा ज़बर ख़ तारीख़ 14 सादा ज़बर सफ़े फ़ेरे पेश सफ़र तये ते सफ़र ते वा ज़बर वॾे वाॾो वॾो मिमी मेलाम वालो मेलो लाम ज़बर लॻे नून ज़बर गंदाल वादो लॻंदो अलफ़ मद आहे ये हे आहे। उहो मेलो 3 ॾींहं हलंदो आहे। अलफ़ पेश हेवा हो इहो मिमी मेलाम वालो मेलो टये टे टे ॾये नून ज़रे ॾींहं नून पेश ॾींहं हे ज़बर है लाम नून ज़बर ल दाल वादो हलंदो अलफ़ मद आहे ये हे आहे। उते अदबी महफ़िलूं शाह जो राग ऐं सुघड़नि जूं कचहरियूं थींदियूं आहिनि। अलफ़ पेश तये ते उते अलफ़ ज़बर दाल ज़बर द बये ज़रे बी अदबी मीम है ज़बर मह फे ज़रे फे लामोन पेश लूं महफ़िलूं शीन लफ़्ज़ शाह ज़बर है शाह जिमो जो शाह जो रे लफ़ राग ये पेश गो राग हमदो दो ज़रे ऐं सिन पे सु घे ज़बर घ रे ज़बर ड़ नून ज़रे ने सुघड़ने जीमो नून पेश जूं सुघड़न जूं काफ ज़बर क चे हे ज़बर चह रे ज़रे रे ये वन पेश यूं कचहरियूं थये नून ज़रे थी दाल ज़रे दे ये वन पेश यूं थींदियूं अलफ़ मद आ हे ज़रे हे नून ज़रे ने आहिनि। मेले में मलाखड़ो लॻंदो आहे। मीम ये मेला मेले मेले मीम दो ज़रे में मेले में मीम ज़बर लाम अलफ़ ला खे ज़रे खेड़े वाड़ो मलाखड़ो लाम ज़बर लॻे नून ज़बर गंदाल वादो लॻंदो अलफ़ मद आहे ये हे आहे। ज़रई निमाइश थींदी आहे ऐं सक़ाफ़ती ॻोठ पिणु ठाहियो वेंदो आहे।
ज़े ज़बर ज़र रे ज़बर र एन ये ज़र ई ज़रई नून ज़र ने मीम अलफ मा एन ज़र ए शीन पिश निमाइश तये नून ज़र थीं दालिए ज़र दी थींदी अलफ मद आहे ये आहे हमदो दो ज़र ऐं से ज़बर सक काफ अलफ काफ ए ज़बर फ़ तये ज़र ती सकाफ़ती गेवा गोठे पिश गोठ पे ज़र पेणे पिशण पिण ठे अलफ ठाहे ज़र ही ये वायो ठायो वये नून ज़र वी दालवा दो वींदो अलफ मद आहे ये आहे उन मौक़े ते सर्कस झूला रांदी कनि ऐं मिठाइयुनि जा दुकान वॾे तइदाद में हूंदा आहिनि अल पेश ओ नून हये ज़ेर नी अमदो ज़बर उन हीअ मीम मो काव ज़ेर के एन ये ए मौक़े तये ते मौक़े ते सीन रे ज़बर सर काव ज़बर क सीन ज़ेर से सर्कस झेवा पेश झूला मलफ ला झूला रे अलफ नून ज़बर रा दालिए ज़र दी काव ज़बर क नून ज़र ने रांदी कने हमदो दो ज़र ऐं मीम ज़र मेठे अलफ ठा ये ज़बर ये नून ज़र ने मिठाइयन जीम अलफ जा मिठाइयन जा दाल पेश दुका फलफ का नून ज़बर न दुकान वा ज़बर वॾे ये डे वॾे ते एन ज़बर त दाल अलफ दा दाल ज़बर द तइदाद मीम दो ज़र में तइदाद में हेवा नून पेश हूं दाल अलफ दा हूंदा अलफ मद आहे ज़र हे नून ज़र ने आहे ने